अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां शाहिद खोसो ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। दोस्तों, तव्हांखे मां कल्ह ई ॿुधायो त रावल जी जेका एंट्री थींदी, रावल पंहिंजे दुश्मन खां पलांद वठंदो, ख़ासि करे जाबर ऐं अकबर ख़ान खां ऐं रुंडे जे पुट खां। इहे उनजा पुराणा दुश्मन आहिनि। मां तव्हांखे अॻे ॿुधायो त इहो सूरत सां अची निकाह कंदो। अचण वारे किस्तनि में पहिरियों त जेको रावल आहे, जीअं चालीहो पूरो थींदो, उनजी भाॼाई हुन मां निकिरंदी, त पोइ उन खां पोइ पंहिंजी भाॼाई सूरत सां पुराणी माशूका सां निकाह कंदो ऐं सांवल बि जेको आहे रावल जो साथ ॾींदो। उन सां गॾोगॾु दोस्तों कुझु ॿिया ॻोठ वारा बि रावल जो साथ ॾींदा ऐं जाबर त हाणे ई भउ खां हथियार खयां आहिनि, अकबर ख़ान बि भउ खां हथियार खयां आहिनि त इहो असांजो ढींगो ढेरी कंदो। इन खां पहिरियां इन जो ढींगो ढेरी असां कयूं, उन्हनि जी पंहिंजी पूरी कोशिशि आहे। बहरहाल दोस्तों, ड्रामो सच में पुछो न, वाह जो हाणे मज़ो कंदो। अचण वारे एपिसोड अहिड़ा त बहितरीनु थियण वारा आहिनि, हाई लेवल जा थियण वारा आहिनि। मां तव्हांखे अॻे ख़बर ॾींदो आयो हुउसि त बाबा ईअं थींदो, तव्हां ॾिठो उअं ई थियो। अॻिते बि हाणे जेका बि नई अपडेट ईंदी आहिनि ड्रामे पंहिंजा वेरी जी, सभ खां पहिरियां मां तव्हांखे पुॼाईंदुसि इन वीडियो, इन यूट्यूब चैनल शाहिद खोसो ब्लॉग ते। अगरि मूंसां हुजे या न रावल जी जाइ ते, पोइ ड्रामो वाह थी वञे हा, पर मूंसां त कोन आहे। ही त आहे न रावल, कद जो भली नंढड़ो आहे, वार वॾा अथसि, गुस्सो अखियुनि में अथसि। मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। मौला तव्हांखे ख़ुशि रखे, ख़ुशि ऐं आबाद हुजो, खिलंदा ऐं मुस्कुराईंदा रहो। अल्लाह हाफ़िज़।